सात संगत जी 9 अध्याय तहां कल श्रवण करे वरतो तो ठीक है। अज 9 अध्याय जो महात्म श्रवण कयो। श्रीमद् भगवत गीता जे 9 अध्याय जो महात्म श्री महादेव भोलेनाथ अवधर दानी आशुतोष पिनाकधारी गंगाधारी त्रिशूलधारी डमरूधारी उमापति भगवान शिव शंकर महाराज चवंता ते पार्वती हाणे मां आदर सां 9 अध्याय जे महात्म जी वाखाण कयां थो। तवां मन लगाए बुधो त नर्मदा नदी जे किनारे माहिष्मती नाले एक नगरी आहे। उते माधव नाले हिकड़ा विद्वान ब्राह्मण रहंदा हा जेको वेद वेदांगन जे तत्व रूप सां जानण वारो ए वक्त वक्त ते अचण वारे मिजमानन जो प्रेमी हुयो। उन्हें विद्या सां घणो धन कमाए एक महान यज्ञ करण शुरू कयो। उन यज्ञ में बलि ॾियण लाइ हिकड़ो बकरो घुरायो वियो। ध्यान ॾिजो, चओ जय श्री कृष्ण। जॾहिं बकरे जे शरीर जी पूजा थी वई तॾहिं सभिनी खे अचरज में विझंदे उन बकरे खिली करे वॾे वाके चयो। उहो पशु हुयो लेकिन पोइ बि खिलण लॻो ऐं ऊंची आवाज में चवण लॻो। छा पियो चए त हे ब्राह्मण, एतिरनि यज्ञनि जो फ़ाइदो छा आहे? इन्हनि जो फल त नाश थी वेंदो ऐं ये जन्म बुढ़ापे ऐं मौत जा भी कारण आहिनि। इहो सभु करण ते भी मुंहिंजी जेका हालत आहे सा त ॾिसो था। बकरे जे तमाम अचरज वारे वचनन खे ॿुधी यज्ञ मंडप में आयल सभु माण्हू ॾाढो हैरान थिया। चओ हरे राम। तॾहिं हू ब्राह्मण हथ जोड़े अखियूं झपकाइण विसरी बकरे के प्रणाम करे श्रद्धा ऐं आदर सां पुछण लॻो। ब्राह्मण चयो त तव्हां कंहिं जात जा हुयव, यानी पिछले जन्म में तव्हांजो स्वभाव ऐं व्यवहार कीअं हुयो? कंहिं कर्म जे करे बकरे जी जूण तव्हांखे मिली आहे? मूंखे सभु ॿुधायो। बकरे चयो त हे ब्राह्मण, मां पूरबले जन्म में ब्राह्मणनि जे तमामु सुठे कुल में ॼायो हुयुसि। यानी पिछले जन्म में केर हुयो? वो ब्राह्मण। सभिनी यज्ञनि जे करण वारो वेद विद्या जो जानकार हुयुसि। हिकिड़े ॾींहुं मुंहिंजी ज़ाल माता भगवती दुर्गा माता जी भक्तिअ में लीन थी पंहिंजे ॿार जे मर्ज खे मिटाइण लाइ बलि ॾियण वास्ते मूंखां हिकिड़ो बकरो घुरायो। ॾिसो, ध्यान ॾेई श्रवण कयो भाई। जॾहिं दुर्गा माता जे मंदिर में उहो बकरो वठी वञी बलि ॾियण लॻासीं तॾहिं उन बकरे जी माउ मूंखे श्राप ॾिनो त अड़े पापी नीच ब्राह्मण, तूं मुंहिंजे ॿार जी हत्या करण थो चाहीं, तंहिं करे तूं बि वञी बकरो थींदे। चओ हरे राम। तॾहिं काल जे वस्ती मां बि बकरो थियुसि। जेतोणीक मां पशुअ जे जूण में भी आया, मिरुअ जे जूण में भी आया, तॾहिं भी मूंखे पंहिंजे पूरबले जन्म जी यादगिरी आहे। हे ब्राह्मण देवता, जे तव्हांखे ॿुधण जी चाह हुजे त मां हिकु अञा अचरज वारी तव्हांखे ॻाल्हि ॿुधायां। ॿुधायो। कुरुक्षेत्र नाले हिकिड़ो नगर आहे जेको मोक्ष ॾींदड़ आहे। धर्म क्षेत्रे कुरुक्षेत्रे जाते महाभारत हली। चओ हरे राम। उते चंद्र शर्मा नाले हिकिड़ा सूर्यवंशी राजा राज कंदा हुया। हिकु समय जॾहिं सिज ग्रहण लॻल हो, राजा घणी श्रद्धा सां काल पुरुष जो दान करण जी तैयारी कई।
उन्हनि वेद वेदांगन जी जानकार एक विद्वान ब्राह्मण खे सॾायो ऐं पंडित सां गॾु हू तीर्थ जे पवित्र जल में स्नान करण निकिता। तीर्थ वटि पहुची राजा स्नान कयो पवित्र ऐं ख़ुशि थी उन्हनि अछो चंदन लॻायो। तंहिंखां पोइ राजा विधिअ सां भक्ति भाव ऐं श्रद्धा सां ब्राह्मण खे काल पुरुष जो दान कयो। तॾहिं काल पुरुष जी छाती फाड़े तंहिंमां हिकिड़ो पापी चंडाल प्रकट थियो। थोड़ी झट खां पोइ गिला निंदा बि चंडालन जो रूप धारे काल पुरुष जे शरीर खां निकिती ऐं ब्राह्मण वटि अची बीठी। इन रीति चंडालन जी उहा जोड़ी अखियूं ॻाढ़ियूं करे ब्राह्मण जे शरीर में जोरीअ प्रवेश करण लॻी। ब्राह्मण मन ही मन में श्री गीता जे 9 अध्याय जो जाप करण लगो। चो हरे कृष्ण हे हरे। राजा माठ करी वो अचरज ॾिसण लगो। ब्राह्मण जे अंतःकरण में भगवान गोविंद वास कंदा हुआ। ब्राह्मण उन जो ही ध्यान करण लगो। ब्राह्मण जॾहिं श्री गीता जे 9 अध्याय जो जाप कंदे पंहिंजे भगवान जो ध्यान कयो तंहिं महिल ई श्री गीता जे अखरनि मंझां प्रगट थियल भगवान श्री विष्णुअ जे दूतन खां डिॼी ॿई चंडाल भॼी विया। चओ हरे कृष्ण। यानी जेकी बुरी शक्तियूं प्रकट थियूं उहे भगवत गीता जे 9 अध्याय में जॾहिं हुननि प्रेम सां भगवान जो ध्यान धारे उच्चारण कयो त 9 अध्याय में भगवान जा पार्षद प्रकट थिया। गीता में यानी गीता में भगवान जो वास आहे। चओ जय श्री कृष्ण। गीता में ही प्रकट थिया जंहिंखे ॾिसी डिॼी करे बुरियूं शक्तियूं भॼी वञनि। अहिड़ो लकाव अखियुनि सां ॾिसी राजा अचरज में पइजी विया। उन्हनि ब्राह्मण खां पुछियो त हे ब्राह्मण देवता इन महाभयानक ॾुखियाईअ खे तव्हां कीअं पार कयो? तव्हां कंहिं मंत्र जो जाप ऐं कंहिं देवता जो सुमरन पया कयो? हू मर्द जाइफ़ा केर हुया? हू ॿई कीअं आया हा? छो आया? पोइ वरी हू ॿई कीअं शांत थी हली आ? मूंखे पूरी ॻाल्हि चई ॿुधायो। चओ हरे कृष्ण हे हरे। ब्राह्मण चयो त हे राजन चंडाल जो रूप धारे भयानक पाप प्रकट थियो हो। छा प्रकट थियो हो? पाप। नजर न ईंदा आहिनि न त असां परवाह न कंदा आहियूं। केॾा बि पाप कंदा वञूं, जीवन खे कटींदा वञूं, मारींदा वञूं, खाईंदा वञूं, निंदा कयूं, बुराई कयूं, कूड़ ॻाल्हायूं, कपट कयूं, धोखो कयूं, विश्वासघात कयूं। पर गीता में ॾेखारियो अथऊं त कीअं कारे भूत वांगुरु उहे प्रकट थी करे पोयों पवंदा आहिनि। असांखे सम्झाइण जे लाइ नज़र न ईंदा आहिनि। चओ जय श्री कृष्ण। हाणे वो पाप ही भयंकर कारे रूप में प्रकट थियो। तो साईं वो स्त्री केर हुई? वो जायफा निंदा जी साक्षात मूर्त हुई। ॾिसो निंदा केतरी खतरनाक आहे। छा जी मूर्त हुई? निंदा कंहिंखे चइबो आहे? हिक माण्हूअ जी पीठ पीछे ॿिए सां बुराई करण, इनखे चइबो आहे निंदा। निंदक जेको हूंदो आहे जंहिंजी निंदा कंदो आहे उनजा पाप पंहिंजे सिर ते खणी छॾींदो आहे। उहो भले सच में उहो पापी हुजे। कई माण्हू कंहिंजी निंदा कुझु कननि सां ॿुधी करे तुरंत फर्राट सां ईअं निंदाऊं शुरू करण कंदा आहिनि। उहे पंहिंजे सिर ते ई पाप खणंदा आहिनि। निंदा भली किसे की नाही, उनखे साम्हूं ॿुधायो त भाई तो में हे दोष आहे, सुधार। मां तोखे पंहिंजो सम्झी थो चवां, ये ग़लती सुधार। उहा निंदा न आहे। हिक माण्हूअ जी उन जे पुठ जे पोयों ॿिए सां टे सां गिला करण निंदा चइबी आहे। कबीर साहब चवनि था निंदक नियरे राखी आंगन कुटी छबाए, बिन पानी बिन साबुने निर्मल करे सुभाए। और तव्हांजी कोई निंदा करे त उन सां जलन न कयो। ठीकु आहे, निंदा न करणु खपे। ऐं असांजी कोई निंदा करे त गुस्सो ईंदो की न ॿुधायो? क्रोध ईंदो न। ऐं असां हुनजी निंदा न कंदासीं। ये फलाणो माण्हू हिनखे मुंहिंजे लाइ ईअं चए थी,
वॾो सुठो सम्झंदो आहे तूं हिनखे? हाँ बढ़िया सम्झंदो आहे न माधू हुनखे तूं, और निंदा पोइ करे, पोइ असां जम के उनजी बढ़िया निंदा कंदासीं। पर कबीर साहब चवनि था न, उनखे घर वठी अचो, आस पास उनखे रहायो, कंहिंखे निंदक खे, वो तव्हांजी निंदा करे, ताकि तव्हांजा पाप खणंदो वञे, बिना साबुण बिना पाणीअ जे तव्हांजो सुभाउ निर्मल कंदो वञे, असांजो सुभाउ बि बदिले छॾे, पाप बि खणी वञे। ॿियो छा खपे? कबीर साहब ॾाढा बार चयो आहे, कनि चवनि था निंदो निंदो लोग मोको निंदो, निंदा हमको प्यारी, निंदा बाप निंदा महतारी। कबीर साहब चवनि था कयो, मुंहिंजी निंदा कयो 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 कयो, निंदा कयो, एॾी निंदा कयो, निंदा मूंखे ॾाढी प्यारी आहे, निंदाई पिता निंदाई महतारी यानी माता आहे। छोजो जीअं माता स्नान कराईंदी आहे त मिटी लही वेंदी आहे, निंदक निंदा करे पापनि जी मिटी लाहे छॾींदी। हरे राम। सत्संग ॿुधूं था असां, भगवान शिव जी जा वचन आहिनि, कृष्ण भगवान जा, त इहे धारण कयो। अॼु खां निंदा करणु बंदि, निंदा ॿुधणु बंदि, ऐं मन में कंहिंखे बुरो सम्झण बि बंदि। निंदा छो कंदा आहियूं? जॾहिं पहिरियों असां हुनखे बुरो सम्झंदा आहियूं। पहिरियों त बुरो सम्झंदासीं न गणेश, पोइ त हुनजी निंदा कंदासीं। अब बुरो न सम्झूं त हुनजी निंदा छो कयूं? हाँ रूबल, कंहिंखे बुरो सम्झंदा आहियूं पहिरियों, और कंहिंखे बुरो छो सम्झंदा आहियूं? यानी पाण खे हुन खां बेटर सम्झंदा आहियूं। पाण खे सुठो सम्झंदासीं तॾहिं त ॿिए खे बुरो सम्झोसीं। केॾी बुराइयूं हिकु साथ थी अची वञनि, सोचो। हे त भगवद गीता आहे, आईनो आहे, दर्पण, उन में असांखे पतो थो पए, न त पतो बि न पवंदो आहे माण्हुनि खे। निंदा त अहिड़ी चस्के वारी बीमारी पाप आहे, निंदा रूपी पाप कंदे कंहिंखे पतो बि न पवंदो आहे कि मां पाप कयो आहे। उहो पाण खे पौतरी सम्झंदो आहे, शुद्ध बढ़िया, ईंदो निंदा करे ईंदो, वेंदो निंदा कंदो। सत्संग में वेही गोविंद बोलो हरि गोपाल बोलो, ऐं ॿाहिरि वञी करे हे नीच माण्हू पापी मिले त मोछड़ा हणांसि, टंगू मञी छॾियां, हिकु नंबर जो, इन सां ॻाल्हाईंदो बि न कर, साम्हूं न वञजांसि, न त मुंहिंजी दोस्ती तोसां ख़तमु। ॿाहिरि इहे कमु, ऐं दरबार में राधा रमण हरि नंदलाल बोलो। ओहो कीअं भगवान राजी थे, हेॾे अमृत, हाँ हेॾे वैकुंठ, हेॾे नरक, छा कजे भाई? हिकु हथ में खटाई, ॿिए में दवाई। हरे राम। कथा काथे पहुती? विसरियो न कथा, याद अथव कथा? श्री कृष्ण गोविंद। तो उन गीता जो पाठ कयो, गीता जे पाठ सां पाप निंदा ॿई भॼी विया। गीता में पार्षद प्रकट थिया। ब्राह्मण चयो त उहे पाप ऐं निंदा ई आया हा, मां ॿिन्ही खे ईअं ई सम्झंदो आहियां। तंहिं महिल सां श्री गीता जे 9 अध्याय जो मंत्रनि जो जाप कयो। जी मां गीता पढ़ी, उन्हनि मंत्रनि जे महात्म करे सॼो कष्ट दूर थियो। हे राजन, मां रोज श्री गीता जे 9 अध्याय जो जाप कंदो आहियां, उन्हनि जे प्रभाव सां ई मां अहिड़ी ॾुखियाई ऐं कष्टनि खां पार थी सघियो आहियां। इहो ॿुधी करे राजा उन ब्राह्मण खां श्री गीता जे 9 अध्याय जो अभ्यास कयो। पोइ वक़्त सां हू ॿई परम शांतीअ खे पाईंदे मोक्ष खे प्राप्त थिया। इहा कथा ॿुधी करे ब्राह्मण बि, कथा यादि तो पहिरियों बकरे खे खणी आयो न बलि ॾियण जे लाइ, उन बकरे खे बंधन खां आज़ाद कयो ऐं श्री गीता जे 9 अध्याय जो अभ्यास सां परम गतिअ खे उहे ब्राह्मण देवता भी प्राप्त थिया। शिव जी चवनि था, हे देवी, ही 9 अध्याय जो महात्म मूं चयो। बोल श्रीमद भगवत गीता की। तो इन जो मतलब आ कि कभी भी कहीं भी तरह से काई भी बलि भगवान के स्वीकार कोने।
चाहे बलि बकरीअ जी हुजे, हिरण जी हुजे, घोड़े जी हुजे, कंहिंजी बि हुजे, चाहे वो हिंदू जन चाहे मुसलमान जन। चओ हरे राम। ये तो असां चकर भाटा में था रहूं न। कई शहर कई गांव अथव जाते ॾाढी बलि थींदी तो। छत्तीसगढ़ में भी गांवन में हिकिड़ा मंदिर अथव आसपास, उते ॾाढी बलि थींदी अथव। मंगलवार जे ॾींहुं, माता जे ॾींहुं। हिकिड़ो ॿियो मंदिर काथे आहे रायगढ़ जे अॻिते, छा नालो आहे, चंद्रहासिनी। हाँ, उते भी ॾाढी बलि चढ़ंदी अथव, भैंसनि जी बलि, बकरिन जी। मुसलमान तो गायन जी, उठन जी, कंहिंजी कंहिंजी बलियूं था ॾियनि। भगवान था चवनि साफ़ तो यो कम सही कोन्हे, गलत आहे। चओ हरे राम। पर असां बलि ॾियूं भाई, अॼु सभु बलि ॾेई छॾियो। कंहिंजी निंदा जी बलि ॾियो, कूड़ जी बलि ॾियूं असां, निंदा जी, हा न, बुराइनि जी बलि ॾेई छॾियूं। पोइ प्रेम सां भगवान जी शरण वठी भगवान खे चओ श्री कृष्ण गोविंद मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव, श्री कृष्ण